हर साल जियां हिन साल भी कोटली में 5 मुहर्रमुल हराम ते शहज़ादे अली असगर अलैहिस्सलाम जी याद में रिवायती झूले जी सिंगार कई वई। ही झूलो मरहूम मोहम्मद सिद्दीक मंगनहार उर्फ बसर जे पिण तां बरामद थियो, जेको सालाने तौर ते वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां सजायो वेंदो आहे। मक़ामी अज़ादारनि ऐं अक़ीदतमंदनि जी वॾे अंग में हिन पिण मां निकिरंदड़ झूले में शिरकत कई, जॾहिं त मातमी जुलूसनि नोहनि ऐं सलामनि सां इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि नंढड़े पुट अली असगर जी क़ुर्बानीअ खे भेटा पेश कई वई। इलाक़ाई माण्हुनि हिन सिंगार खे कोटलीअ जे मज़हबी रिवायतुनि जो हिसो क़रार ॾियनि था, जेको मुहर्रमुल हराम जे सोगवार माहौल में ख़ासि अहमियत रखे थो। उन हवाले सां पेश आहे असद अली नारेजो जी हीअ रिपोर्ट। सुबरात रू बहदी पई है, सुबरात रू बहदी पई है, हर झूले दी डोरी ही 1974 खां वठी शहज़ादे अली असगर जी रस्म में यादि में असां भी झूलो सिंगारींदा आहियूं। मोहम्मद सिद्दीक मंगनार मरहूम उर्फ बसर इहो पिण हितां मंगनारनि जे पिण तां निकिरंदो, जेको मुख़्तलिफ़ रूट सां घुमंदे घुमंदे वॾनि पिणनि तां निकिरी हितां खां गाॾियुनि जे पिण में वेंदो आहे। उन खां पोइ दालान तां फिरी साईं भिलन शाह वारनि जे दरगाह ते वेंदो आहे। उन खां पोइ वरी साईं बुढल शाह ते नियर थींदो आहे। पोइ वरी ज़ुलझना जेके आहिनि वापसि मंगनार जे पिण ते नियर थींदा आहिनि। ही 1974 खां वठी झूले जो जेको कमु आहे, असां ताज़ो झूलो सिंगारियो आहे शहज़ादे अली असगर जी यादि में। 1974 खां वठी असां हिनखे सिंगारियो। ही झूलो जेको आहे शहज़ादे अली असगर जी निस्बत सां ऐं अदा बसर मंगनार जे तरफ़ां निकिरंदो आहे, पर मशहूरु माण्हू जेको आहे सो मंगनारनि जो पिण आहे। ठीकु आहे, तमामु क़दीम झूलो आहे, 40-45 साल त ख़ाली हिन झूले खे थियनि, पिण हिन खां अञा पुराणो आहे। हिननि जी सजावट में जेको आहे सो हिन में मोतियुनि जो कमु आहे, हारनि जो कमु आहे, गुलनि जो कमु आहे, कपिड़े जो कमु आहे, ठीकु आहे, ऐं ज़री जो कमु आहे, गुलनि जो कमु आहे, आर्टिफिशियल गुल, ओरिजिनल गुल, इन सजावट। अच्छा, हिन में कोटड़ी सराउंडिंग कोटड़ी ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां, सिंध जे ॿियनि शहरनि खां बि जेको आहे सो अज़ादार अचनि था, मर्द तोड़े औरतूं, ठीकु आहे, अचनि था, पंहिंजूं सुखाऊं खणी अचनि था, खणी अचनि था ऐं हितां पंहिंजी झोलियूं भरे वञनि था। तमामु काफ़ी मोमिननि जूं मोमिनातियुनि जूं जेका सो मुरादूं हिन झूले जी निस्बत सां पूरियूं थियूं आहिनि। ऐं ख़ुसूसन हीउ झूलो जेको आहे सो मालिकनि जी निशानी आहे, पर औलाद जे हवाले सां जेको आहे सो हीअ शइ जेका सा तमामु मारूफ़ आहे ऐं काफ़ी मोमिननि खे जेको आहे सो पंहिंजूं मुरादूं खणी आया आहिनि। कदी लाड पई लडावा, कदी झूले पाल खेला, कदी डोरी ना लुड़ा, डोरी सुनावा आस घर आखे जीअं त ही तमामु क़दीमी पिड़ आहे असांजे कोटली शहर जे हवाले सां। 5 मुहर्रम हराम ऐं शहज़ादे अली असगर जो झूलो तबरकुन असीं हितां बरामद कंदा आहियूं, जेको पंहिंजनि मुक़रर रूटनि तां थी हिकदमि पधीर थींदो आहे सैयद बुढल शाह जे पिड़ में। ऐं हिते जेॾीमहिल असांजो पिड़ निकिरंदो आहे त यकीन शाह जी दरगाह खां जीअं बंद जो रूट असीं वठंदा आहियूं, पोइ बंद जे रूट खां ईंदे जेको जमातुल इस्लामी जी जेकी चाढ़ी आहे, उन चाढ़ी तां असांजी या हुसैन जी सदा बुलंद हूंदी आहे ऐं ज़ुलझना सां असांजो जुलूस उतां रवां दवां थींदो आहे। पोइ बाज़ार में शहर में आज़ादारी सीनाकोबी थींदी आहे ऐं परे ओरे जूं अंजुमनूं ईंदियूं आहिनि, जेके सोज़खानी कंदियूं आहिनि, वहण पढ़ंदियूं आहिनि
ऐं जेॾीमहिल झूलो बरामद थींदो त ओॾी महिल बि असीं वेहण सां झूले खे बरामद कंदा आहियूं। ऐं आउटर ज़िलनि जा माण्हू बि असां वटि हिते हिन आज़ादारी में शरीक थींदा आहिनि। जीअं ठठे ज़िले जो माण्हू बि अचे थो ऐं हैदराबाद डिवीज़न जा माण्हू बि असां वटि हिते हिन आज़ादारी में शरीक थियनि था। ऐं वॾो मजमू हूंदो आहे। असीं थोरा त असांजे हिते जी इंतिज़ामिया जीअं सिक्योरिटी इंतिज़ामिया असांजे SSP साईं ज़फ़र छंगा साहिब जा ख़ुशूसन थोराइता आहियूं, जिन असांखे फुल प्रूफ असांखे सिक्योरिटी मुहैया कई आहे। वो ही जेको शहज़ाद अली असगर जे सिलसिले में जुलो कढियो वञे थो, मुख़्तलिफ़ रूटनि मां थींदे करे वापसी बुढ़ल शाह दरगाह ते नेर कयूं था। ऐं सिक्योरिटी जो सुठो इंतज़ाम हूंदो आहे हिन पिण में। ऐं ॿियो कमुकार जे हवाले सां बि असां वटि तक़रीबन सभई जेके बि असांजी बिरादर आहे ऐं ॿियो मुख़्तलिफ़ जंहिंजो अक़ीदो आहे उहो अची हिते कमुकार कनि था। ऐं पंहिंजे ज़ाहिरी बात पंहिंजे अक़ीदे जे हिसाब सां उहो हिते जेतिरी पंहिंजे पाण खां उन्हनि खां पुॼे थी उहो हिते कमुकार करे माना पंहिंजो अक़ीदो ज़ाहिर कनि था। ऐं मालिकनि जी ड्यूटी आहे, हुननि जी मतिलबु इहो मुराद आहे कि मतिलबु असांजा कमुकार जेके बि उन्हनि सां सुठा ऐं असांजा साफ़ थींदा वञनि।